छा थई अंधो जित मां ॿुधाए हेॾा थोड़ा सही ॾिसी नथो हर फ्रूट पियो आहे न। अरे अंधे मंधे जी ॻाल्हि न आहे पर जंहिंजो गाॾो हूंदो आहे हुन खां पुछबो आहे बाबा छा छा रखियो अथई। हे फारवा हे चारू हे कसल हे शाही हे चित्रो। अरे ॿुध अंब मुरागी हिकिड़ो रखियो अथई ॿिया काॾे आहे? ॿिया ख़तम थी विया। खपी आहे बसि पोइ तुंहिंजे सॼे गाॾे में वञी हिकिड़ो अंब मूंखे वणाई थो। खणे जो आयो अंब दाणो हिकिड़ो आहे हली खण पर 50 जो अथई। हल लठ मार पोइ एॾी महांगाई अंब हेतिरो आंठे जेतिरो 50 रुपया। 10 रुपए जी खखड़ी अथसि 20 रुपए जी खल। बाक़ी ॻाल्हि ॿुध या घर 20 रुपए न लही। ठीकु आहे खणा थो वणे जो इहो थो त मजबूरी आहे। हमारे ॻाल्हि ॿुध अंब 50 जो तो चयो 10 जी खखड़ी हे पंहिंजी खखड़ी खण ठीकु आहे ऐं 20 रुपए जी खल चई हे टोटल खल पंहिंजी खण बाक़ी बचा 20 रुपया हे कॾहिं न कॾहिं ॾींदो छा आहे। ठीकु आहे मां छा अरे माली ॿुध